नाज़रीन, बरसात नई बोर्ड की सूरत हाल के नज़र में रखंदे कुबो सईद खान टाउन कमेटी के अमले के अलर्ट किया वियो आहे। इंतजामिया पारां कहिड़ियूं तैयारियूं कयूं आहिनि उन हवाले से अपडेट कर रहियो आहे धरती टीवी जो रिपोर्टर सदाम सोलंकी। कुबो सईद खान के गोठ हैबत खान बुजेरानी मक्सी में मौजूद आहियूं, जिते वार्ड नंबर 2 में हिते असांजो बेहतरीन ऐं बाला ऑफिसर जेको 24 घंटा ॾींहुं हुजे रात हुजे बारिश हुजे सर्दी हुजे या गर्मी हुजे उन जे बावजूद टीओमो कुबो सईद खान मीर दिलमुराद खान मक्सी ते मौजूद है। अचो तो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदसि छा चवणु आहे। वार्ड नंबर 2 हुजे या जेके भी टाउन कमेटी में जो वार्ड आहिनि जेको आहिनि 5 वार्ड आहिनि जेको जाते भी हुजे असांखे MP साहब जो हिदायत आहे, DC साहब जो कमिश्नर जो मथां असांखे अहकामात जाते भी पानी हुजे जेको आहे उनखे जेको आहे डिस्पोज कयो जेको आहे। मोटरवे ते असांजो ॻोठ आहे हैबत खान मक्सी, वार्ड नंबर 2 जो मां उम्मीदवार नुमाइंदो भी आहियां, इलेक्शन खटियोसीं। असां TMO साहब रात ॾींहुं अणथक महिनत थो करे, असां सां गॾु बिल्कुलु शान बशान गॾिजी कम भी करे तो, कम करण लाइ तैयार आहे। असां हिकु वार्ड न पर 5 वार्डन में पंहिंजो कमु कराईंदासीं। असांखे MP नवाबज़ादा मीर नादर अली खान मक्सी डिप्टी कमिश्नर कंबर शदाद कोट जो हुकुम आहे त कंहिं भी वक़्तु कहिड़े भी टाइम में तव्हांखे को भी दुश्वारी अचे त असां उते पुॼी वेंदासीं। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सद्दाम हुसैन सोलंकी, धरती TV न्यूज़, कुबो सईद खान।